यो एडो खतरनाक अकीदो है जो सऊदी अरब के जयद आलम दीन अञा जिंदा है। अल्लाह जी उम्र में इजाफो फरमाए। शेख सालिह बिन फौजान हफिज़हुल्लाह उन जो 5 जिल्दन में फतावा मौजूद है। बे जिल्द के अंदर शेख फौजान खां के मानू पुछो साईं के वहदतुल वजूद का कायल है उन जे बारे में तवां जी फतवा छा है कि हम अकफरो अहलिल अर्श। फ़अऊज़ु बिल्लाहि समील अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुम इस्लाम दीना। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। दोस्तों, मुझी अजो की तकरीर जो मौजू है तसव्वुफ या सूफियत कुरान और हदीस के आईने में। इन मौजू के बयान करण खां अॻु में ॿुधाइण चाहियां थो त अल्लाह ताला जो असां सभिनी मुसलमाननि ते हिकु वॾो एहसान ही आहे त अल्लाह असांखे उहो दीन अता कयो आहे जेको दीन हर लिहाज खां कामिल आहे। उन्हीं में कंहिं भी किस्म की कमी ऐं नक्स जो पहलू ना है। मूं हाणे तव्हांजे साम्हूं कुरान मजीद जी सूरत अल माइदा जी आयत तिलावत कई। यह आयत हज्जतुल वदा के मौके ते नाज़िल थी। अल्लाह के प्यारे पैगंबर जिंदगी में एक ही हज कयो ऐं उन ही मौके ते यह आयत नाज़िल थी। अल्लाह ताला फरमायो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम। अजो की ॾींहुं वो ख़ास ॾींहुं आहे। मूं तव्हांजे लाइ तव्हांजे दीन के मुकम्मल करे छॾियो। व अतममतु अलैकुम नेमती। मूं तव्हां ते पंहिंजी नेमत पूरी करे छॾी। व रज़ीतु लकुम इस्लाम दीना। ऐं तव्हांजे लाइ इस्लाम के बहसियत दीन पसंद कयो। कुरान करीम की आयत ॿुधाए थी त ही दीन अल्लाह के प्यारे पैगंबर की जिंदगी में ही मुकम्मल थी चुको हो। ऐं उनजो सबूत केतिरियूं हदीसूं आहिनि। हदीस आहे अल तबरानी कबीर जी शेख मोहम्मद नासरुद्दीन अल्बानी रहमतुल्लाह अलैह हदीस के सही करार पांच फरमाइन था मा बके शैउन युकर्रिबु मिनल जन्नति व युबाइदु मिनन नार इल्ला वक़द बुय्यिन लकुम। पांच फरमाइन था हर वो अमल जेको तव्हां के जन्नत जे करीब करे जहन्नम का दूर करे वो तव्हां ते वाज़े थी चुको है। वो तव्हां के ॿुधाए चुको आहियां। हर वो अमल जेको जन्नत के करीब करे जहन्नम का दूर करे। 500 फरमाइन था वे सभई शयूं तव्हां ते वाज़े थी चुकियूं आहिनि। अल्लाह के प्यारे पैगंबर उम्मत के केतरे कदर तफसील से दीन की समझाणी ॾिनी। और जो सबूत सही मुस्लिम की हदीस है। सैयदना सलमान फारसी रजी अल्लाह अन्हु उन्हें वटि मुशरिक हली आयो। उन्हें तंज़ कयो त सलमान तव्हां जो पैगंबर वो आहे
जे तव्हां खे क़ज़ाए हाजत जो तरीक़ो सिखारियो। मुशरिक तंज़ कयो, सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु नाराज़ कोन थियो, बल्कि चए था जी हाँ, अल्लाह ताला असांखे उहो पैगंबर मोकिलियो आहे जंहिं असांखे क़ज़ाए हाजत जो तरीक़ो बि सेखारियो। ये हदीस इंतहाई अहम है। अॼु असांजे मुल्क में केतिरियूं केतिरियूं बिदअतूं ईजाद थी चुकियूं आहिनि। उन्हनि दोस्तनि खां पुछियो वञे त जेको पैगंबर पंहिंजी उम्मत खे क़ज़ाए हाजत जो तरीक़ो सेखारे सघे थो, छा उहो पैगंबर उम्मत खां के सवाब जा अमल लिकाए वेंदो? इहा शइ मुमकिन आहे त पैगंबर उम्मत खे सवाब जा अमल न ॿुधाए? उहो पैगंबर जेको क़ज़ाए हाजत जो तरीक़ो सेखारे, माना दीन इस्लाम हर लिहाज खां कामिल आहे। हाणे उन जे अंदर ज़र्रे बराबर इज़ाफ़ो नथो थी सघे। तव्हां ॾिसो, अल्लाह जे प्यारे पैगंबर सैयदना बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह अन्हु खे रात जो सुम्हण जी दुआ सेखारी। उन दुआ जा लफ़्ज़ विच वारा आमनतु बिनबी कल्लज़ी अरसलत, मूं ईमान आंदो उन नबी ते। रिपीट कर, मूंखे पढ़ी ॿुधाए। जॾहिं बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह अन्हु उहा दुआ वरजाई त हिकु लफ़्ज़ तब्दील करे व आमनतु बिरसूलिकल्लज़ी अरसलत, मूं ईमान आंदो उन रसूल ते मुंहिंजा रब जेको तो मोकिलियो। हाणे हिते बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह अन्हु नबी जी जाइ ते रसूल जो लफ़्ज़ इस्तेमाल कयो। गौर कयो, हालांकि रसूल ख़ास आहे, नबी आम आहे। हर रसूल नबी आहे, पर हर नबी रसूल न आहे। हर रसूल नबी आहे, पर हर नबी रसूल न आहे। जॾहिं बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह अन्हु इहा दुआ पढ़ी, अल्लाह जो प्यारो पैगंबर फरमाए थो त बरा न, उहे ई लफ़्ज़ बयान कर जेके लफ़्ज़ मूं सेखारिया। व आमनतु बिनबी कल्लज़ी, मूं ईमान आंदो उन पैगंबर ते मुंहिंजा रब जेको तो मबूस फरमायो। अल्लाह जे प्यारे पैगंबर सहाबी खे नबी जे जाइ ते रसूल जो लफ़्ज़ इस्तेमाल करण जी इजाज़त न ॾिनी। वरी गौर कयो, अॼु असांजा मुस्लमान पैगंबर जी सेखारियल दुआनि में केतिरे क़दर इज़ाफ़ा करे चुका। रोज़े खोलण जी दुआ, उन्हें में इज़ाफ़ो। फर्ज़ नमाज़ खां बाद वारी दुआ, उन्हें में इज़ाफ़ो। हत्ता के केतिरियूं दुआऊं पंहिंजे तरफ़ां घड़ियूं वयूं। अल्लाह जे नबी जी जाइ ते रसूल जो लफ़्ज़ इस्तेमाल करण जी इजाज़त न ॾिनी। ऐं तव्हां ॾिसो, सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम, सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु वेठल आहे। हिकु माण्हू निछ ॾिनी, छिक ॾिनाई ऐं चवण लॻो अल्हम्दुलिल्लाह वस्सलामु अला रसूलिल्लाह। हदीस तिरमिज़ी। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमायो त आउं बि चवां थो वस्सलामु अला रसूलिल्लाह वलैस हकज़ा अल्लमना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पर अल्लाह जे प्यारे पैगंबर असांखे लफ़्ज़ कोन सेखारे। संदन फरमान आहे, निछ अचे सिर्फ़ अल्हम्दुलिल्लाह चवणो आहे। वस्सलामु अला रसूलिल्लाह जा लफ़्ज़ अल्लाह जे पैगंबर कोन सेखारिया आहिनि। तॾहिं ॾिसो सहाबा किराम जो तरीक़ो। दीन जे अंदर का शइ पंहिंजे तरफ़ां उनजो इज़ाफ़ो नाहे करणो, मिलावट नाहे करणी। अल्लाह ताला मोमिननि खे ख़िताब फरमायो, मुसलमाननि खे, या अय्युहल्लज़ीन आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाह व रसूलिही।
ईमान वारो अल्लाह खां ऐं अल्लाह जे रसूल खां अॻिते न वधो, अॻिते न वधो। जेका हदबंदी अल्लाह ताला कई आहे, अल्लाह रसूल कई आहे, उन खां अॻिते नाहे वधणो। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि साईं पोइ छा क़ुरान हदीस में मना आहे, छा क़ुरान हदीस असांखे रोकियो आहे त फलाणो कमु न कयो, मीलाद न मल्हायो, अज़ान खां अॻिते दुरूद न पढ़ो, टीजा ॾह चालीहा ॿारहं न करियो। छा क़ुरान हदीस में मने किथे आहे? उन जो दलील ही आहे त अल्लाह जो प्यारो पैगंबर को कम करे सघे पियो, उन जे बावजूद कोन थो करे या खुद मरे। उन ज़माने में अल्लाह जो पैगंबर चाहे हा टीजो थी पे सघियो, ॿारहों थी पे सघियो, चालीहो थी पे सघियो, अल्लाह जे पैगंबर कोन कयो। उन ज़माने में अज़ान खां अॻु में दुरूद सहाबा पढ़ी न सघिया, पर कोन पढ़ियो वियो। उन दौर के अंदर मीलाद सहाबा मल्हाए सघिया थे, ये मीलाद कोन मल्हाई। मालूम थियो त अल्लाह जे पैगंबर ऐं सहाबा जेकॾहिं को कमु नाहे कयो त असांखे बि नाहे करणो। मने जो दलील असांखे कोन्हे तलाश करणो। ॾिसो हिकु दलील इहो बि आहे, मग़रिब जी फर्ज़ निमाज़ 3 रकात आहे। जेकॾहिं को माण्हू इरादतन 4 रकात पढ़े उनजी नमाज कबूल कोन पवंदी। हालांकि कंहिं बि हदीस में 4 रकात पढ़ण जी मना नाहे। ॿियो दलील, पूरो कलेमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। जेकॾहिं को माण्हू ला इलाहा इल्लल्लाह जो इनकार करे थो, मोहम्मद रसूलुल्लाह जो इकरार करे थो, उहो काफ़िर आहे। ऐं अहिड़े नमूने रसूलुल्लाह जो इनकार करे थो, उहो काफ़िर आहे। जेसि ताईं कलमे जा 2 जुज़ तस्लीम न करे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। पर तव्हां नोट कयो, जॾहिं मुअज़्ज़िन अज़ान ॾींदो आहे, आख़िरी कलिमात आहिनि ला इलाहा इल्लल्लाह, ये आख़िरी कलिमात है। अॼु जेकॾहिं मोरो शहर में को मुअज़्ज़िन अज़ान के आखिर में चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, को उनके तस्लीम कोन कंदो। न उनके बरेलवी तस्लीम कंदो, न उनके देवबंदी तस्लीम कंदो, न उनके शिया तस्लीम कंदो। हालांकि लफ्ज़ केॾा भला आहिनि, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, मुहम्मद रसूलुल्लाह जा लफ्ज़ केतिरा, पर को बि तस्लीम न कंदो। छो? इहो ई जवाब ॾींदो त अदा लफ्ज़ भला आहिनि, पर अल्लाह जे प्यारे पैगंबर कोन सेखारिया। मने किथे बि कोन्हे, पर अल्लाह जे प्यारे पैगंबर इहे लफ्ज़ कोन सेखारिया, तंहिंजे करे कोन्हे चवणा। मालूम थियो दीन नालो आहे अल्लाह जे कलाम क़ुरान मजीद जो, दीन नालो आहे अल्लाह जे प्यारे पैगंबर जे फरामीन जो ऐं पैगंबर जे अफ़आल ऐं अमल। दीन नालो आहे क़ुरान हदीस जो। हाणे 2 सदी हिजरी उन जो आख़िरी दौर, उन दौर जे अंदर कुछ माण्हू अहिड़ा पैदा थिया जिन पंहिंजो नालो सूफ़ी रखियो। सूफ़ी जो नालो सूफ़ मां निकितल आहे। अरबी ज़बान में उन वारो जेको कपिड़ो हूंदो आहे उनखे सूफ़ चइबो आहे। उहे सूफ़ी जेके हूंदा हुआ घणो करे उन जा कपिड़ा पाईंदा हुआ। उन जो मक़सदु हुयो त असां पंहिंजे नफ़्स जो तज़कियो कयूं, नफ़्स खे साफ़ कयूं। पर उन्हनि माण्हुनि जेके तरीक़ा अपनाया, अॻिते हली जेके उन्हनि अक़ीदा अपनाया, उहे अक़ीदा ऐं तरीक़ा सरासर कुरान हदीस से मनाफी आहिनि, सरासर कुरान हदीस से खिलाफ आहिनि। इन महदूद वक़्त जे अंदरि आउं उन्हनि जा 4 या 5 अक़ीदा तव्हांजे साम्हूं रखंदुसि ऐं पोइ वरी फ़ैसिलो करियो छा इहा शइ कुरान हदीस मां साबित आहे। अॼु असांजे मुल्क पाकिस्तान में घणो करे तसव्वुफ़ जी वकालत उहे माण्हू कनि था जेके डरिया आहिनि, जेके दीन इस्लाम जा मुनकिर आहिनि, जिन खे दीन क़बूल न आहे।
हाँ सवाल तो पैदा थी तो दहरिया तसव्वुफ की वकालत छो था कर। याद रखी छो इन जे करे मौजूदा तसव्वुफ मजहब के रूप में मजहब जो इनकार, मजहब के रूप में मजहब जो इनकार, डायरेक्ट इनकार कौन था करे सघन। उन्हनि मजहबी कपड़ा पाता है सूफी के रूप में। उनका चंद अकीदा तव्हांजे साम्हूं रखां तो। पहिरियों अकीदो उनजो एडो खतरनाक है जेके केतरनि उलमा कुफ्र ऐं शिरक अकीदो करार। वो अकीदो केड़ो? वहदतुल वजूद। वहदतुल वजूद की माना है त कायनात में सिर्फ एक वजूद है, ॿियो को वजूद ना। वो वजूद कंहिंजो आहे? सिर्फ अल्लाह ताला जो। वो चवनि था ही इंसान जानवर या जेके बहन ये पंहिंजो वजूद रखनि, नऊज़ बिल्लाह, हर शय खुद खुदा, हर शय। लुगत जा किताब खोले ॾिसो, वहदतुल वजूद जे साम्हूं छा लिखियल आहे त हर शय खुदा जो वजूद आहे। माना नऊज़ बिल्लाह चवण चाहिनि था त जानवर नऊज़ बिल्लाह अल्लाह, इंसान बि अल्लाह। यो वहदतुल वजूद जो गंदो अकीदो आहे। इन ही अकीदे के तहत सूफियन वॾियूं गुस्ताखियूं कयूं। तव्हां ॾिसो हुसैन बिन मंसूर हल्लाद चवंदो अनल हक, आउं खुद अल्लाह आहियां, हक आहियां। उन दौर के अंदर जेके हुक्मरान हुआ तिन उनखे मौत की सज़ा ॾिनी। छो तुम दौर के अंदर अञा बि दीनी गैरत मौजूद हुई हुक्मराननि के अंदर। उन माण्हू खे इल्हाद जे करे सज़ाए मौत जेका माना ॾिनी वई। असां वटि तव्हां ॾिसो सिंधी जो मशहूर शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, वो छा थो चवे? उनजो हिकिड़ो शेर आहे वहदतुल वजूद जे हवाले सां, चवे थो सब में कुनू पाण कीने ॿियो बरोच रही। चए थो बरोच ते अल्लाह खे चयो अथसि, माना अल्लाह खे कुनू बि चवे थो, अल्लाह खे बरोच बि चवे थो। पहिरीं ॻाल्हि यादि रखी छॾियो हिकिड़ो नुक़्तो त अल्लाह ताला खे को बि नालो तव्हीं पंहिंजे तरफ़ां नथा ॾेई सघो। वलिल्लाहि अस्माउल हुस्ना फदऊहु बिहा। अल्लाह जा सभई नाला सुहिणा आहिनि, अल्लाह खे सॼो सुहिणनि नालनि जे ज़रिए। क़ुरान में जेके नाला आहिनि, हदीस में जेके नाला आहिनि, अल्लाह ताला खे उन्हनि नालनि खां सवाइ ॿियो को बि नालो ॾियणु इल्हाद। मूंखे ॿुधायो रब खे कुन्हू चवणु, हिकिड़ो आशिक रब खे परोच चवणु, इहा अल्लाह जी गुस्ताखी आया कोन्हे? छा क़ुरान हदीस अंदर इहे नाला आहिनि? मिसाल ॾींदो हलां, मुंहिंजो नालो अब्दुल हफ़ीज़ आहे। जेकॾहिं को माण्हू मूंखे अब्दुल हफ़ीज़ जे बजाय ॿियो नालो ॾे, मूंखे कावड़ लॻंदी त मज़ाक मूंसां कयो पियो वञे। इंसान बर्दाश्त न करे सघंदो जो उनखे उनजे नाले खां सवाइ को ॿियो नालो ॾिनो वञे। अल्लाह ताला कॾहिं बर्दाश्त नथो करे जो उनखे सुहिणनि नालनि खां अलावा जेके क़ुरान हदीस में मौजूद आहिनि अहिड़ो नालो ॾिनो वञे जेको क़ुरान हदीस में मज़कूर न आहे। पहिरीं ॻाल्हि त इल्हाद आहे। ऐं ॿी ॻाल्हि माना इन ई शहर मां साबित थियो त सिर्फ़ काइनात में नऊज़ बिल्लाह अल्लाह खां सवाइ को आहे। ऐं सूफियन जो नारो आहे, उनजो कलमू आहे। ॾिसो जेकॾहिं को मुस्लमान थिए थो असीं उनखां कलमू पढ़ाईंदासूं ला इलाहा इल्लल्लाह, जंहिंजी माना छा आहे? अल्लाह खां सवाइ को हक़ीक़ी माबूद आहे, अल्लाह खां सवाइ को बि इबादत जे लाइक़ न आहे। पर ख़बर अथव सूफ़ी छा चवंदा आहिनि? सूफ़ी चवंदा आहिनि त इहो कलमू अवाम जो आहे। माना जंहिं कलमे जी तबलीग पैगंबरनि कई उहो अवाम जो कलमो आहे। इहो अवामी कलमो आहे, ख़वास जो कलमो आहे, ख़ासि माण्हुनि जो कलमो आहे। ला मौजूद इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ को मौजूद आहे ई कोन। माना जेके वजूद तव्हीं ॾिसो था, इंसान हुजे जानवर हुजे, ये सब जा सब नऊज़ बिल्लाह अल्लाह जा वजूद है। ला मौजूद इल्लल्लाह चवनि था इहा ख़ासि तौहीद आहे। ऐं पैगंबरनि जे कलमे जी तबलीग कई, चवनि था इहा अवामी तौहीद आहे। मूंखे ॿुधायो इहा गुस्ताखी आहे या कोन्हे? इहा गुस्ताखी आहे या न जो अल्लाह ताला खे इंसान में तस्लीम कयो वञे? हर इंसान खुद खुदा है। हालांकि रब्बुल आलमीन कराई कुरान मजीद 7 आयतूं आहिनि। अर्रहमान अलल अर्श इस्तवा,
रहमान अर्श ते मुस्तवी आहे, अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे। ज़ात लिहाज़ का हर जगह ते मौजूद कोने, उनजो इल्म हर जगह ते आहे, उनकी कुदरत हर जगह ते आहे, उनकी ताकत हर जगह ते आहे, लेकिन उनकी ज़ात अर्श ते मुस्तवी आहे। उनजो दलील कुरान जो ॿियूं आयतूं आहिनि, पर हदीस रसूल आहे। पाण सगुरा मौजूद आहिनि उन ज़माने जे अंदर मुआविया बिन हकम रज़ी अल्लाह उन जी बानी संदसि बकरियूं चारींदी हुई। हिकु ॾींहुं हिकिड़ो बकड़ अचे थो, हिकु बकरी खणी रवानो थी वञे। शाम जो जॾहिं उहा औरत बकरियूं काहे आई, मुआविया रज़ी अल्लाह उन्हनि खे ॻणियो, हिकु बकरी घटि निकिती। बानी खां सुवाल कयईं, मूंखे ॿुधाए बकरी केॾांहुं वई? जवाब ॾिनई, बगड़ आयो, बकरी खणी वियो, छॾाइण जी कोशिशि कयमि, छॾाए न सघियसि। मुआविया बिन हकम रज़ी अल्लाह कावड़ में थी उनखे थप्पड़ वाए। बाद में एहसास थियसि त मूं हिन औरत सां बेवाजबी कई आहे, औरत जो को बि ॾोह कोन्हे। अल्लाह जे पैगंबर फरमान आहे, जेकॾहिं को माण्हू के गुलाम खे नाजायज़ धक हणे तो जो कफ़ारो इहो आहे जो उनखे आज़ाद करे छॾे। हली आयो, या रसूल अल्लाह, औरत खे आज़ाद करणु चाहियां थो, मूं उनखे धक हयो आहे, औरत जो को बि ॾोह कोन्हे। पाण सगुरा फरमाइनि था, उन औरत खे मुंहिंजे साम्हूं वठी आ, इम्तिहान वठूं त मोमिना बि आहे या न, ईमान वारी आहे या न। औरत जॾहिं साम्हूं पए थी, अल्लाह जे पैगंबर ॿ सुवाल कया, उनजो अक़ीदो चेक करण जे लाइ, इम्तिहान वठण जे लाइ ॿ सुवाल कनि था। पहिरियों सुवाल पाण फरमाइनि था, ऐन अल्लाह, बानी मूंखे ॿुधाए अल्लाह किथे आहे। बाज़ माण्हू चवंदा आहिनि इहो को सुवाल आहे। इहो सुवाल उनजे बारे में थींदो आहे जेको जंहिंजो मकान हुजे, नऊज़ बिल्लाह, अल्लाह ला मकान आहे। इहो सुवाल अल्लाह जे बारे में कीअं थींदो? उन्हनि अल्लाह जे बाननि खे इहा ख़बर न आहे त इहो सुवाल सभ खां पहिरीं करण वारो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु, अल्लाह जे प्यारे पैगंबर सुवाल कयो। पाण फरमाईंदा, ऐन अल्लाह, औरत मूंखे ॿुधाए अल्लाह किथे आहे। उन बानी इशारो कयो आसमान ॾे, अल्लाह फिस समा, अल्लाह मथे आहे। अरबी ज़बान में समाउन जी बुनियादी माना आहे मथे हुजण, बुलंद हुजण। आसमान के समाओ इन करे चइबो आहे आसमान मथे आहे, पर उनजी बुनियादी माना आहे मथे हुजण, बुलंद हुजण। औरत जवाब ॾे, अल्लाह ताला मथे आहे, आसमान में आहे। हाणे हिते हिकिड़ो नुक़्तो आहे, जेकॾहिं इहो जवाब ग़लति हुजे, हा, अल्लाह जो पैगंबर टोके, छो त ग़लति जवाब मिले, अमल कयो वञे, पैगंबर कॾहिं ख़ामोश एतिराज़ कोन था कनि। जेकॾहिं आम मुसलमाननि जो अक़ीदो वरितो वञे त पाण सगुरा चवनि हा न, छा थी चवी, अल्लाह त हर जाइ ते मौजूदु आहे, अल्लाह त हर जाइ ते मौजूदु आहे, तूं चवी थी मथे आहे। जेकॾहिं जवाब ग़लति हुजे, हा, अल्लाह जो पैगंबर टोके हा, पर पाण सगुरा ख़ामोश रहिया, गोया जवाब इत्मिनान बख़्श आहे, जवाब दुरुस्त आहे। पाण ॿियो सुवाल कनि था, मन अना, मूंखे सुञाणी केरु आहियां? अंत रसूलुल्लाह, तव्हीं अल्लाह जा रसूल आहियो। पर या मुआविया तो आतिकहा फइन्हा मोमिना, इन औरत खे करे छॾ, इहा औरत मोमिना औरत आहे। मां हुक्म खे अल्लाह खे मथे तस्लीम करे, परवरदिगार खे मथे तस्लीम करे थी। ऐं इहो अक़ीदो कुरान हदीस में त आहे, पर इंसान जी फितरत में बि आहे। हर मखलूक जो फितरी अक़ीदो आहे त अल्लाह मथे आहे। ऐं हिकिड़ो दलील पेश कंदो आहियां, जेके क्रिकेट जा खिलाड़ी आहिनि, नौजवान जेके क्रिकेट ॾिसनि था, इन्हनि क्रिकेट रांदीगरनि में हिंदू बि आहिनि, ईसाई बि आहिनि, पर जॾहिं हिंदू या ईसाई जॾहिं 100 रन्सूं करे थो, सेंचुरी हणे थो, इहो हिंदू ईसाई मथे निहारे, मथे निहारे अल्लाह जो शुक्र अदा करे। माना काफिर जी दिल में चवे थी रब्बुल आलमीन मथे आहे। आम बोली में चवंदा आहिनि ऊपर वाला, कॾहिं नीचे वाला उन्हनि चयो, छा चवंदा आहिनि? उन्हनि जी फितरत चवे थी अल्लाह मथे आहे। सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम पैगंबर ॾुकार पइजी वियो, बरसात न पई वसे,
मानू हली आया सुलेमान अल्लाह का दुआ करो तो अल्लाह ताला मींह वसाए। सुलेमान अलैहिस्सलाम के अल्लाह की खुसूसी मेहरबानी हुई, जानवरन की बोली समझंदो हो, पखिन की बोली समझंदो हो, जीतन की बोली। सुलेमान अलैहिस्सलाम अगते वजे पियो, पोया साथी अचन पिया। मुस्नद अहमद जा लफ्ज़ फरा नमलतन मुस्तलक़ियतन अला ज़ारिहा, सुनन दारक़ुतनी में रिवायत मौजूद है। सुलेमान अलैहिस्सलाम परे खां हिकड़ी माकोड़ी खे ॾिठो, पर कहिड़े हाल में? उन्हें जी पुठी जमीन सां खुदल आहे ऐं टंगू आसमान न मथे आहिनि। हालांकि आम तौर ते जॾहिं माकोड़ी हलंदी आहे उनजी पुठी मथे हूंदी आहे, टंगू हेठि हूंदियूं आहिनि। पर सुलेमान अलैहिस्सलाम ने माकोड़ी खे ॾिठो, उनजी पुठी जमीन सां खुदल आहे, टंगू आसमान में मथे आहे। इन में इशारो छा आहे त नंढड़ी माकोड़ी खे बि ख़बर आहे त मुंहिंजो परवरदिगार मथे आहे, अर्श ते मुस्तवी आहे। उहा माकोड़ी के यूनिवर्सिटी में कौन पढ़ी हुई, के मदरसे की डिग्री कौन हुई, आलिमा कौन हुई मदरसे की, पर उनकी फितरत उनके चयो त अल्लाह ताला मथे ऐं अल्लाह खां दुआ पई करे, अल्लाहुम्मा इन्ना ख़ल्क़ुम मिन ख़ल्क़िक लैस बिना गिनन शुक्रिया। ऐं अल्लाह असीं बि तुंहिंजी मख़लूक़ आहियूं, तोखां सवाइ मुंहिंजा रब जेको सुमाना को मींहुं वसाइण वारो बि कोन्हे, तुंहिंजी बरसात खां मींहं खां असां बेलियाज़ न आहियूं। हाँ, नंढड़ी माकोड़ी अल्लाह खां दुआ घुरे पई। ऐं चवंदो आहियां अॼु असांजा MBBS चार्टर्ड अकाउंटेंट, BE इंजीनियर, उन्हनि खे अल्लाह खां दुआ घुरण जो सलीक़ो कोन आहे। फलाणे जे मुहाबे, फलाणे जे तुफ़ैल, फलाणे जे वसीले, ही नंढड़ी माकोड़ी अल्लाह खां डायरेक्ट दुआ घुरे। कंहिंजो वास्तो वसीलो आहे, कंहिंजो मुहाबो ऐं तुफ़ैल आहे, डायरेक्ट अल्लाह खां दुआ घुरे। अल्लाह अकबर। सुलेमान अलैहिस्सलाम वो आवाज बुद्धि वरतो, समझी वरताई, बुद्धि वरताई, समझी वरताई। छा तो चवे, इरजऊ फक़त सुक़ीतुम बिदावति ग़ैरिकुम। दोस्तों मोटी हलो, अवां खां में अल्लाह ताला पंहिंजी ॿी मख़लूक़ जी दुआ के क़बूल करे वरतो आहे। अञा मोटिया बरसात शुरू थी। अल्लाह अकबर। तव्हां अंदाज़ो लगायो, या माकोड़ी के दरगाह ते कोन वई, उनकी फितरत चवे थी मुझे परवरदिगार मथे आ, मखलूक खां अलग। जॾहिं सूफ़ी पैदा थिया, तंहिंखां पोइ मुहद्दिसीन किराम माण्हुनि खे सम्झाइण जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ वधायो। उहो लफ़्ज़ कहिड़ो? जॾहिं को पुछंदो त अल्लाह किथे आहे, इमाम अब्दुल्लाह बिन मुबारक जो क़ौल आहे त अल्लाह ताला अर्श ते मुस्तवी आहे, बाइनुम मिन ख़ल्क़िही, पंहिंजी मखलूक खां अलग आहे, बाइनुन अलग आहे पंहिंजी मखलूक खां। मुहद्दिसीन इहो लफ़्ज़ वधायो। मालूम थियो त बाद औक़ात बातिल फ़िरक़नि जो रद्द करण जे लाइ, माण्हुनि खे ॻाल्हि सम्झाइण जे लाइ उहो लफ़्ज़ वधाए सघिजे थो। जे अहले सुन्नत जो नालो बाद में आयो, जॾहिं गुमराह फ़िरक़ा पैदा थिया, अहले सुन्नत जो नालो बाद में आयो, त हाणे इम्तियाज़ क़ाइमु कयो वञे त असां हिननि खां अलॻि आहियूं। त मुहद्दिसीन किराम इते लफ़्ज़ वधायो, बाइनुम मिन ख़ल्क़िही। जॾहिं फितनू पैदा थियो, क़ुरान मखलूक आहे। अगे मुहद्दिसीन उलमा चवंदा क़ुरान कलामुल्लाह, अल्लाह जो कलाम आहे। बाद में चवण लगा गैर मखलूक। हाणे लफ़्ज़ वधायो तां उन्हनि जो रद्द थी वञे जेके चवनि था त क़ुरान मखलूक आहे। गैर मखलूक, मखलूक न आहे, अल्लाह जो कलाम आहे। मुहद्दिसीन ते लफ़्ज़ वधायो, अल्लाह मखलूक खां अलॻि आहे। पर ही वहदतुल वजूद जो गंदो अक़ीदो ॿुधाए थो त हर शइ ख़ुदि ख़ुदा आहे। मूंखे ॿुधायो, इन खां वॾो कुफ़र थींदो? इन खां वॾो कुफ़र थींदो? तंहिंजे करे उहे माण्हू जेके हमेशा खां रहिया आहिनि हामी तसव्वुफ़ जा, उन्हनि बि इन ॻाल्हि जो इक़रार कयो आहे त मुसलमाननि खे इस्लाम खे जेतिरे क़दुरु नुक़सान सूफ़ियत पहुचायो आहे, एतिरे क़दुरु कंहिं ॿिए अक़ीदे कोन पहुचायो। पहिरियों हवालो मौलाना अशरफ अली थानवी, देवबंदी आलिम, उनजो किताब अरवाए सलासा, उनमें हिकायत आणे थो। शाह अमीर ख़ान नाले हिकिड़ो उन्हनि जो माण्हू आहे, चवे थो आउं गॾु हुजां रशीद अहमद गंगोई सां। रशीद अहमद गंगोई मशहूर देवबंदी आलिम आहे। उन मूंखे चयो हिकु जॻह ते त अहमद ख़िताब करे चवे थो उनखे, अहमद खे, त ॻाल्हि ॿुध, शुरू खां वठी हेसि ताईं, इब्तिदा से लेकर अब तक जिस कदर नुकसान दीन इस्लाम को सूफिया ने पहुंचाया है, इस कदर किसी और फिरके ने नहीं पहुंचाया।
केजा लफ्ज़ रशीदमंद गंगोई मशहूर जो बंदियां ने अगरचे जो बंदी हजरात सूफियत जा कायल पर संदन आलिम चवे तो इस्लाम के सब का ज्यादा नुकसान सूफियत पहुंचाए। ऐं ॿियो हवालो ॿियो देवबंदी आलिम जिनो तालुक बरतानिया सां आहे मौलाना मोहम्मद ईसा ही मुंहिंजे साम्हूं किताब रिसालो अशरिया जो पंजाब में शाया थींदो आहे गुजरांवाला मां जंहिंजो शाया करण वारो मौलाना सरफराज खान सफदर जो पुटु आहे ज़ाहिद राशिदी। उन ही रिसाले के अंदर ही मुझे सामू मौजूद है अगस्त 2011 के अंदर मौलाना मोहम्मद ईसा जो मजमून शाये थियो है वो चवे तो तसव्वुफ का आगाज जहां से भी हो उसका माल और अंजाम ये है जो बरे सगीर में दरगाहों कब्रों पर नजर आता है। जो तो किथा भी शुरू थे तसव्वुफ सूफियत पर उनकी पछाड़ी चाहे अंजाम चाहे पाकिस्तान हिंदुस्तान जे दरगाह ते जेकी कुछ तव्हां खे नज़र अचे तो शिरक सजदा तव्हां खे इहा ई शइ नज़र ईंदी तसव्वुफ जी आख़िर में मना तसव्वुफ अंजाम जे लिहाज़ खां दरगाह परस्ती ऐं क़बर परस्ती जो लाॻो ऐं तव्हां नोट करियो को बि तसव्वुफ जो सिलसिलो उहो क़ाइम न रहंदो जेसिताईं का दरगाह न हो। हर दरगाह ते तव्हां खे खानका मिलंदी उते तव्हां खे पीर साहिबान मिलंदा मानून जा मुरीद हूंदा। माना सूफियत के अंदर कब्र परस्ती दरगाह परस्ती लाज़िम मलज़ूम एक ॿिए खां अलॻि नथा करे सघे। दोस्तों इहो अक़ीदो एॾो ख़तरनाक है जो मुझे सामू किताब ही पहला है तज़किरे गौसिया। ये किताब मौलाना शाह गुल हसन इन जो को सूफी आलिम थी गुज़रियो एक जगह ते चवे तो किताब में चवे तो तौहीद में शिरक तौहीद में छा है शिरक है। माण्हू पुछोसीं भला इहो शिरक कीअं थियो चई इन में हिकिड़े खे त मञो था हिकिड़े अलाह खे त मञो था मुंहिंजो मशवरो हिकिड़े जो बि इनकार करे छॾियो हिकु जो बि इनकार करे छॾियो। इहा आहे असल माना जेका असां तौहीद अस्तगफिरुल्लाह हिन किताब जे अंदरि मूंखे ॿुधायो जेकॾहिं हिकु अलाह जो बि इनकार थी वञे उन खां पोइ दीन इस्लाम बचंदो पोइ उन इस्लाम में तहरीक में कहिड़ो फ़र्क़ु आहे जॾहिं हिकु अलाह जो बि इनकार कयो वञे। यो एडो खतरनाक अकीदो है जो सऊदी अरब के जय्यद आलम दीन अञा जिंदा है। अल्लाह उनकी उम्र में इजाफो फरमाए शेख साले बिन फौजान हफिज़हुल्लाह उन जो 5 जिल्दन में फतावा मौजूद है। बे जिल्द के अंदर शेख फौजान का कई मानू पूछो साईं जेके वहदतुल वजूद जा कायल उन के बारे में तव्हां जी फतवा छा है कि हुम अकफरो अहलिल अर्श। ता खबर सऊदी अरब जा उलमा अकीदे के मामले में उन्होंने वट जर्रे बराबर नरमी को शेख जवाब ॾिनो धरती वारन मजा जमीन वारन मजा सब का बदतरीन काफिरी है। शेख सालेह बिन फौजान जो फतवा है हुम अकफरो अहलिल अर्ज़ धरती वारन मजा सब का बदतरीन काफिर है। छाजे करे जो हर शय खुदा नऊज़ बिल्लाह किताबन में अचे तो कुत्ते भौंक गई अस्तगफिरुल्लाह सुफिन जो नऊज़ बिल्लाह इहो अल्लाह जो आवाज़ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। एतिरे क़दर गुस्ताखियूं कयूं वयूं आहिनि। ही पहिरियों अक़ीदो एॾो ख़तरनाक अक़ीदो आहे जेको दीन खे मलियामत करे दीन खे डायनामिट करे थो। ऐं दोस्तो उन खां पोइ इन्हनि सूफ़ियुनि जो ॿियो अक़ीदो ही आहे त इन्हनि जे नज़दीक हदीस जो इल्म हासिल करण बि जेको माना ग़लति कमु हदीस जो इल्म किताब है जो रिसाले कुशैरिया उन अंदर लिखल है तो 3 शयूं अड़ियूं आहिनि जेके हर सूफ़ी के घुर्जे उन्हनि खां परहेज़ करे उन्हनि खां पासो करे उन में वॾो नुक़सान आहे। उन में हिकिड़ी शइ निकाह उनखे कोन निकिरणो ॿी शइ उनखे हदीस जी तलब लाइ टियों सफ़र लाइ करणो हदीस जी तलब लाइ करणी निकाह कोन्हे करणो सफ़र लाइ करणो। हर सूफी के गुर्जे इन 3 शयन ते अमल करे रिसाले कुशैरिया जो मशहूर है बुनियादी किताब मुख्य बुधा हदीस इनकार थी वही भाई हदीस के जो फरमान है मोहम्मद रसूलुल्लाह अल्लाह के प्यारे पैगंबर हाँ जैसे प्यारे पैगंबर जो फरमान न घुर्जे तो कोई मुख्य बुधायो दीन इस्लाम रहो दीन बाकी रहंदो जेकर अल्लाह के पैगंबर जो फरमान ही न घुर्जे हदीस रसूल ही न घुर्जे बल्कि ॿुधाईंदो हला जेकॾहिं को माण्हू हदीस जो इनकार करे थो
याद रखी छो कुरान मजीद ते एक ॾींहुं अमल नथो करे सके, एक ॾींहुं अमल नथो करे सके। कुरान में हुक्म आयो अकीम सलाह, नमाज कायम कयो। भाई घणा वक्त पढ़बी, घणियूं रकातूं पढ़बियूं, कहिड़े तरीक़े सां पढ़बी, कुरान में आहे कोन्हे। अल्लाह ताला फरमाए आतु ज़कात, ज़कात अदा कयो। छा कुरान में आहे त बकरी ते ज़कात केतिरी आहे, ढकिन ते ज़कात केतिरी आहे, उठन ते ज़कात केतिरी आहे, सोन ते ज़कात केतिरी आहे, चांदी ते ज़कात केतिरी आहे? कुरान मजीद में आहे कोन्हे। अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत, अवां ते हर मोइल शइ हराम कई वई, हर मोइल शइ हराम कई वई आहे। पोइ मूंखे ॿुधायो जेकॾहिं को माण्हू चवे थो त मुंहिंजे लाइ क़ुरान काफ़ी आहे, हदीस ज़रूरत न आहे, उन खां आउं सुवाल करियां थो मोइल मच्छी तुंहिंजे लाइ हलाल कई? जॾहिं अल्लाह ताला चवे थो हर मोइल शइ हराम आहे, तू बाज़ार में वञी थो मुहाने खां मच्छी वठी थो, उहा मच्छी मोइल आहे, उनमें साह कोन्हे। कंहिं तोखे ॿुधायो त मच्छी मरी वञे उन खां पोइ बि हलाल आहे, मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह जो फरमान है ओ हिल्लत लना मैततान व दमान, असांजे लाइ ॿ मोइल शयूं ऐं ॿ रत हलाल कया विया आहिनि। मोइल शयूं कहिड़ियूं? मच्छी मरी वञे तॾहिं हलाल आहे, मकड़ मरी वञे तॾहिं हलाल, रत जिगर रत जो क़िस्म हलाल आहे, तिली रत जो क़िस्म हलाल आहे। अल्लाह जे पैगंबर असांखे ॿुधायो त मच्छी मरी वञे तॾहिं बि हलाल आहे। हालांकि कुरान में अल्लाह ताला फरमायो त हर मोइल शइ हराम आहे। मालूम थियो कुरान जी तशरीह करे कंदो त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अल्लाह बयान फरमायो वअनज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिन लिन्नास मा नुज़िला इलैहिम वलअल्लहुम यतफक्करून। ऐं पैगंबर असां तो ते कुरान इन जे लाइ नाज़िल कयो आहे तां त तूं माण्हुनि खे सम्झाई। मालूम थियो असां कुरान नथा समझी सघूं जेसि ताईं अल्लाह जो नबी न सम्झाए। बल्कि ॿुधाईंदो हलां सहाबा किराम अरबी ॻाल्हाइण वारा कुरान नथा समझी सघनि जेसि ताईं अल्लाह जो नबी न सम्झाए। ॾिसो सहाबी अदी बिन हातिम रज़ी अल्लाह अन्हु, कुरान करीम जी आयत नाज़िल थी त रमज़ान जी रातिनि में खाओ ऐं पियो जेसि ताईं सफ़ेद धागो अचे, धागे खां धार थी वञे, अलॻि थी वञे। रमज़ान जी रातिनि में खाईंदा ऐं पीअंदा रहो जेसि ताईं सफ़ेद धागो कारे धागे खां अलॻि थी वञे। हाणे सहाबी अदी बिन हातिम अरबी ॻाल्हाइण वारो आहे, पर क़ुरान जी आयत जो मफ़हूम सम्झी कोन सघियो। छा थो करे? ॿ धागा खणे थो, हिकु कारो ॿियो सफ़ेद, विहाणे जा हेठि रखे थो, विहाणे हेठां रखे थो। राति जो जॾहिं ॿार अखि खुले धागा ॿई ॾिसे थो, भेट करे थो। सुबुह थी ॻाल्हि सम्झ में कोन आई, हली वो या रसूलल्लाह। कुरान में अल्लाह ताला फरमाए थो त रमज़ान जी रातिनि में खाओ ऐं पियो जेसि ताईं सफ़ेद धागो कारे धागे खां अलॻि थी वञे। मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन आई, सॼी राति विहाणे खां ॿ धागा रखिया अथमि, पर ॻाल्हि सम्झ में कोन आई। सहाबी अरबी ॻाल्हाइण वारो कुरान जो हुकुम नथो सम्झे। अल्लाह जे नबी फरमायो मज़ाया अंदाज़ में त अदी छा तुंहिंजो विहाणो एॾो वॾो आहे? इन विहाणे इन मां मुराद जेको सो रात मां मुराद या अच्छे कारे धागे मां मुराद जेको सो ये धागा कोन्हे, बल्कि इन मजा मुराद सफ़ेद धागे मां मुराद फजर आहे, कारे धागे मां मुराद रात जी ऊंधाई आहे। जॾहिं फजर रात खां अलॻि थी वञे, फजर जी रोशनी अलॻि थी वञे रात जी ऊंधा खां, उन वक़्त में खाइण पीअण बंदि करे छॾियो। अल्लाह जे नबी जॾहिं ॻाल्हि सम्झाई उन खां पोइ सहाबी सम्झे अरबी ॻाल्हाइण वारो। मालूम थियो त अल्लाह जो नबी जेसि ताईं न सम्झाए असां अमल नथा करे सघूं। बल्कि तव्हां ॾिसो बाज़ औक़ात असीं क़ुरान जे आम हुकम खे छॾियूं था, अल्लाह जे नबी जे अमल ते अमल करियूं था। ॿ दलील पेश कंदो हलां। हिकिड़ो दलील ॾिसो जेके हाजी सगोरा आहिनि जिन हज कयो आहे 9 तारीख़ जी ज़ुल्हिज जी अरफात जो मैदान तक़रीबन 30-35 लख हाजी जमा थींदा आहिनि। हिकु हाजी मगरिब जी नमाज अरफात के मैदान में अदा कोन करे। हालांकि अल्लाह ताला छा फरमायो इन्न सलात कानत अलल मोमिनीन किताबन मौक़ूता, बेशक नमाज मोमिनन ते फर्ज आहे पर मुक़र्रर वक्त ते। हाणे मूंखे ॿुधायो मगरिब जो वक्त छा आहे? सिज लथो, मगरिब जो वक्त थी चुको,
पर हाजी सगुरन खां पुछो अरफात जे मैदान में 9 तारीख़ ज़ुल्हिज जी सिज गुरूब थिए थो पर हिक हाजी मगरिब की नमाज कोन पढ़ंदो। छो कोन थो पढ़े? सबब ही है त अल्लाह के प्यारे पैगंबर 9 तारीख़ ते अरफात मैदान में मगरिब नमाज अदा नाहे कई। हाणे कंहिंखे भर्त नाहे जो मगरिब की नमाज उते अदा करे। या मुझे प्यारे पैगंबर के अमल के है। हाजी सब जा सब सिज गुरूब थियण खां पोइ रवाना थींदा। रात जो देर सां उहे मुज़दलिफ़ा पहुचनि था। उते मगरिब ऐं इशा मिलाए पढ़ंदा। कुरान अल्लाह छा फरमायो त नमाज फर्ज़ है मुक़र्रर वक्त ते, पर 9 तारीख़ ते वो वक्त छड़े सब देर सां बई नमाजूं मिलाए पढ़न था। सबब केड़ो है? अल्लाह के प्यारे पैगंबर जो अमल। पैगंबर जो अमल की अहमियत छा अंदाज़ो लगाए। अञा ॿुधाईंदो हलां। ॾिसो तहज्जुद नमाज केड़ी अज़ीम नमाज आहे। अल्लाह के नबी जो फरमान है। इन जा 4 बड़ा फायदा है। पहिरीं ॻाल्हि, अवां खां अॻु में जेके औलिया अल्लाह गुज़ारे चुका, नेक इंसान गुज़ारे चुका, वे सब तहज्जुद जा पाबंद हुआ। ॿियो फ़ाइदो, पाण फरमाइनि था कुर्बतुन इला रब्बिकुम, तहज्जुद नमाज जे करे तव्हीं रब जे क़रीब थी वेंदो। टियों फ़ाइदो, तकफ़ीरुन लिस्सय्यात, अल्लाह तव्हांजा गुनाह माफ़ कंदो तहज्जुद नमाज जे करे। ऐं चौथों फ़ाइदो, इहा नमाज जेका आहे सा अवां जे जिस्म खां बीमारी खे दूर कंदी। जिस्म खां बीमारी के दूर कंदी, गुनाहन की माफ़ी, अल्लाह की कुर्बत ऐं नेक इंसान जो तरीक़ो। लेकिन 10 ज़ुल्हिज जी रात अरफात बल्कि मुज़दलिफ़ा जो मैदान 30-35 लख हाजी जमा थियनि था, तहज्जुद नमाज कोन पढ़ंदा। अॼो की रात तहज्जुद पढ़ण इबादत कोन्हे, अॼो की रात निंड करण इबादत। निंड करने इबादत छो है तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पहता मुज़दलिफ़ा के मैदान में मगरिब इशा मिलाए पढ़न था, उन खां पोइ पाण सुम्ही पिया। फजर ताईं का नमाज कोन पढ़िया। अॼो की रात सुम्हण इबादत आहे, छो त अल्लाह जे नबी निंड कई आहे। इन मां तव्हीं अंदाज़ो लगायो त प्यारे पैगंबर जे अमल की अहमियत छा आहे, कौल जी अहमियत छा आहे। जेसि ताईं अल्लाह जो नबी न समझाए तव्हीं कुरान के समझी नथा सघो। पर सूफ़ी छा था चवनि, हदीस जी तलब करण इहो माना कंहिं बि जेको सूफ़ी जो कमु न आहे, इनखे तलब न कयो, बल्कि पंहिंजे किताबनि में लिखियो अथनि तव्हांखे घुर्जे त उलमा सां दोस्ती न रखो, उलमा जे क़रीब न वञो। छो? उहे सम्झनि था इल्म रोशनी आहे, इल्म सोजरो आहे। जेकॾहिं इल्म हासिल करे वियो त असांजे चकर खां बची वेंदो, गुमराही खां बची वेंदो। तंहिंजे करे हिनखे उलमा खां दूर करियो। अॼु बि तव्हां ॾिसो असांजो मीडिया, जेकॾहिं असांजे मुआशरे में मामूली के माण्हू खां ख़ता थी वञे ऐं उनकी ॾाढ़ी हुजे, फौरन चवंदा कि मौलवी कमु करे। छा हर ॾाढ़ी वारो आलिम आहे? छा हर ॾाढ़ी वारो आलिम आहे? पुछो इन जे करे त माण्हू उलमा खां मुतनफ़र थी वञनि, उलमा खां दूर थी वञनि। याद रखी छॾियो, जॾहिं माण्हू उलमा खां दूर थी विया, उन ॾींहुं उहे माण्हू गुमराही जे दरवाज़े ते वञी पहुचनि, गुमराही खां बची नथा सघनि। उलमा रोशनी जा मीनार आहिनि, उन्हनि खां जेकॾहिं दूर थींदो अवां जो मुक़द्दर गुमराही आहे। ऐं सूफ़ी चाहिनि था त माण्हू उलमा खां दूर थियनि, त असीं हिननि खे बेवकूफ़ बनाए, इन्हनि खे पंहिंजो मुरीद बनाए। तंहिंजे बार बार किताबनि में सूफ़ी लिखियो आहे त उलमा जी दोस्ती खां परे हदीस जी तलब न करियो। उन खां पोइ इन्हनि सूफ़ियुनि जो हिकिड़ो अक़ीदो इहो बि आहे, जी हाणे ॿुधाए चुको आहियां त उनखे निकाह कोन्हे करणो, निकाह न करण खे नेकी सम्झनि था। अल्लाह अकबर। अल्लाह के प्यारे पैगंबर फरमान मुबारक आहे, सुनन इब्न माजा की हदीस, अन निकाह मिन सुन्नती फमन लम यअलम बिसुन्नती फलैस मिन्नी। निकाह मुंहिंजी सुन्नत आहे ऐं जो बि माण्हू मुंहिंजी सुन्नत मुताबिक़ अमल नथो करे मूं मझां न आहे, उन जो तालुक ही कोन्हे अल्लाह जे नबी सां। प्यारे पैगंबर 11 शादियूं कई। इस्लाम मर्द खे 4 शादियुनि जी इजाज़त ॾिनी ऐं सूफ़ी छा था चवनि त निकाह कोन्हे करणो। किताब छॾे आयो आहियां अली हजवेरी जो किताब कशफुल महजूब, जेके माण्हू दाता गंज बस चवंदा आहिनि, जंहिंजी क़बर लाहौर में आहे।
उन्हें अली हजवरी पंहिंजे किताब में लिखियो आहे त अहिड़ा बि सूफ़ी थी गुज़रिया आहिनि जिन ज़िंदगी भर शादी कोन कई, अहिड़ा बि थी गुज़रिया आहिनि जिन शादी कई घरवारी सां कॾहिं हमबिस्तरी कोन कई। हिकिड़ो मिसाल ॾिनो अथसि, चवे थो त हिकु माण्हू हिकिड़े घर में दाख़िल थियो, ॾिसे त ॿ कोढ़ा वेठा आहिनि, हिकिड़ी औरत आहे ॿियो मर्द आहे, ॿिन्ही जे चेहरे ते वॾी रौनक आहे, वॾी नूरानियत आहे, घर में हर तरफ़ सुकून आहे। हैरान थी वियो, घर में एतिरे क़दुरु सुकून छाजो, नूरानियत छाजी? पुछणु लॻो त ही ॿई केरु आहिनि? कि असां ज़ाल मुड़ुस आहियूं, असां ॿई ज़ाल मुड़ुस आहियूं, पर 65 साल निकाह के थिया आहिनि, कॾहिं हिकु दफ़े हमबिस्तरी कोन कई आहे, कॾहिं हिकु दफ़ो हमबिस्तरी कोन कई। अल्लाह अकबर, मूंखे ॿुधायो छा इहो दीन आहे? छा इहा नेकी आहे? अल्लाह जो नबी निकाह करे थो, घर वारी सां हमबिस्तरी करे थो। सूफ़ी चवे थो 65 साल थिया आहिनि, असां ज़ाल मुड़ुस खे कॾहिं पाण सां हमबिस्तरी न आहे कई। अल्लाह अकबर, केॾी जहालत! माना ही माण्हू छा नऊज़ बिल्लाह अल्लाह जे नबी खां मथे, पैगंबर खां मथे? बल्कि ॿुधाईंदो हलां, सही बुखारी हदीस आहे, सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा मौजूदा घर जे अंदर 3 सहाबी अचनि था, उम्मुल मोमिनीन असांखे अल्लाह जे नबी जी इबादत मुतालिक़ ॿुधायो। सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा ॿुधाए थी, 3 ॼणा चवनि था त अल्लाह जो नबी अल्लाह जो प्यारो बानू आहे, अल्लाह ताला जूं अॻियूं पोयूं सभई जेके से लफ़्ज़ माफ़ करे छॾियूं आहिनि, असां त गुनाहगार आहियूं, असांखे वधीक इबादत जी ज़रूरत आहे। हिकिड़े उथी ऐलान कयो, समूरी ज़िंदगी राति जो नमाज़ पढ़ंदसि, सुम्हंदसि न। ॿिए ऐलान कयो, समूरी ज़िंदगी रोज़ा रखंदसि, बग़ैर रोज़े जो को बि ॾींहुं न हूंदो। टे उथी ऐलान कयो, सॼी ज़िंदगी समूरी ज़िंदगी कॾहिं शादी न कंदसि। हाणे मूंखे ॿुधायो, सहाबी आहिनि, आम माण्हू न, सहाबा किराम आहिनि, नियत में साफ़ अथनि ऐं सम्झनि पिया असां ज़्यादा नमाज़ूं पढ़ंदासूं सवाब मिलंदो, ज़्यादा रोज़ा रखंदासूं सवाब मिलंदो, जेकॾहिं शादी कंदासूं औलाद थींदो, घरवारी हूंदी, असांखे टाइम ॾियणो पवंदो, तंहिंजे करे बुर्गो शादी कोन था कयूं। 3 सहाबी रवाना थी विया। अल्लाह जो पैगंबर जॾहिं घर अचे थो शाम जो, सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा ॿुधाए थी त या रसूल अल्लाह, तव्हांजा 3 सहाबी आया हुआ जिन तव्हांजी इबादत मुतलिक़ सुवाल कयो, मूं तव्हांजी इबादत मुतलिक़ उन्हनि खे ॿुधायो। उन मां हिकिड़े ऐलान कयो आहे, समूरी ज़िंदगी राति जो तहज्जुद पढ़ंदुसि, निंड न कंदुसि। ॿिए ऐलान कयो आहे, समूरी ज़िंदगी रोज़ा रखंदुसि, बग़ैर रोज़े जो को बि ॾींहुं न हूंदो। 3 ऐलान कयो आहे त समूरी ज़िंदगी शादी न कंदुसि। अल्लाह जे पैगंबर जवाब ॾियो, सही बुखारी जा लफ़्ज़ आहिनि त अल्लाह खां सभ खां वधि में डिॼण वारो आउं आहियां। जेतिरे क़दुरु मुंहिंजे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ आहे, कंहिं ॿिए जी दिलि में न आहे। पोइ पाण फरमाइनि था, राति जो नमाज़ पढ़ंदो बि आहियां, सुम्हंदो बि आहियां, नफ़ली रोज़ा रखंदो बि आहियां, छॾींदो बि आहियां, ऐं मूं शादियूं कयूं आहिनि, निकाह कया आहिनि। अॻिते छा था फरमाइनि, फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी, जंहिं माण्हू मुंहिंजी सुन्नत खां नफ़रत कई, उनजो मूंसां को तालुक न, को वास्तो कोन्हे। हाणे मूंखे ॿुधायो, जेकॾहिं कोई चवे थो निकाह न कंदुसि, उन माण्हू जो अल्लाह जे नबी जी उम्मत सां तालुक आहे, पैगंबर जो पैरोकार आहे, पैगंबर सां उनखे मोहब्बत आहे? जेको चवे थो मूंखे शादी न आहे करणी, अंदाज़ो लॻायो त इन माण्हू केतिरे क़दुरु सिरात मुस्तक़ीम खां थिड़ियल आहिनि। उन खां पोइ अहिड़ा बि सूफ़ी थी गुज़रिया आहिनि जिन पंहिंजो पाण खे ईज़ायो, तकलीफ़ ॾींदा रहिया आहिनि पंहिंजे जिस्म खे, सोचीनि था ज़्यादा तकलीफ़ ॾियण सां असांखे सवाब ज़्यादा मिलंदो। हिकिड़े सूफ़ी जे बारे में चए थो त केतिरा साल खूह जे अंदरि उबतो टंगियल रहियो, लटकियल रहियो ऐं इबादत कंदो रहियो। इनखे नेकी सम्झनि था कि अहिड़ा बि हूंदा हुआ सूफ़ी जेके पंहिंजे जिस्म ते ज़हरीला जीत चिबड़ाईंदा हुआ, तकलीफ़ असांखे पहुचे। छा इस्लाम इन शइ खे क़बूल कयो आहे? अल्लाह जो प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा आहिनि, तेसिताईं ॾिसनि हिकिड़ो कोड़ो, उनखे 2 नौजवान वठियो वञनि, हज ते वञे, पाण पुछनि था केरु आहे? या रसूल असांजो वालिद आहे, ऐं बास बासी आहे त हज कंदुसि पैदल हज, सवारी इस्तेमालु न कंदुसि, पैदल हज कंदुसि। सही बुखारी जा लफ़्ज़ पाण सुगरा फरमाइनि था, इन ई कोड़े ते चढ़, सवारी ते चढ़े, इन्नल्लाह लग़नियुन अन ताज़ीब हाज़ा नफ़्सहु, अल्लाह ताला इन ॻाल्हि खां बेपरवाह आहे जो ही माण्हू पंहिंजो पाण खे तकलीफ़ ॾे, पंहिंजो पाण खे ईज़ाए। अल्लाह खे कोन्हे
इन्हें घोड़े के जो सवारी ते चढ़े फरमाइंदा अल्लाह के जी जरूरत कोने छा दीन इस्लाम जो मना हुक्म है तुम्हारे सो अब्दुल्ला बिन अमर बिन आस साहबिया शादी थी शादी का कुछ दी गुजरिया पी अमर बिन आस पंहिंजी नूह वटि हली आयो नूह जे पंहिंजी पुट जी ज़ाल खे नूह वटि हली आयो चवणो धीअ मूंखे ॿुधाए मुंहिंजो पुटु अब्दुल्ला कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे जीअं सोहरो पंहिंजी नूह खां पुछंदो आहे उन नूह जवाबु ॾिनो तव्हांजो पुटु अब्दुल्ला इंतहाई शरीफ़ माण्हू आहे पर जॾहिं खां शादी थी आहे समूरी राति निमाज़ पढ़ंदो आहे रोज़ नफ़ली रोज़ा रखंदो आहे पर मुंहिंजे बिस्तरे जे वेझो कोन आयो अल्लाह अकबर हाणे ॾिसो अल्लाह जे नबी जी सुन्नत छा आहे तरीक़ो छा आहे जॾहिं ख़बर पए थी प्यारे पैगंबर खे पाण अब्दुल्ला खे घुराइनि था अब्दुल्ला मूं ते शिकायत पए थी आहे सॼी राति निमाज़ पढ़ी थो रोज़ नफ़ली रोज़ा रखी थो जॾहिं खां निकाह थियो आहे घरवारी जे बिस्तरे जे वेझो कोन वियो छाजे करे जी मां अरब बि ज़ालिक इल्लल ख़ैर सुन नबी दाऊद अल्लाह जा नबी चाहियां थो मूंखे सवाब ज्यादा मिली वञे मूंखे ख़ैर मिली वञे भलायूं मिली वञनि इन जे लाइ सॼी राति निमाज़ पढ़ंदो आहियां रोज़ नफ़ली रोज़ा रखंदो आहियां घरवारी जे क़रीब कोन वियो आहियां पाण सुबरा छा था फरमाइनि ला साम मन सामल अबद अब्दुल्ला याद रख जंहिं माण्हू हमेशा रोज़ो रखियो ॼण उन माण्हू हिकिड़ो रोज़ो कोन रखियो हिकिड़ो रोज़ो बि कोन रखियो पोइ पाण फरमाईंदा अल्लाह जा बाना तुंहिंजे जिस्म जो तो ते हक़ आहे तुंहिंजी घरवारी जो तो ते हक़ आहे तुंहिंजी अखियुनि जो तो ते हक़ आहे अखियुनि खे आराम ॾे निंड कर जिस्म खे बि आराम ॾे घरवारी जो हक़ अदा कर अल्लाह जो नबी तारीफ़ कोन कई बल्कि अब्दुल्ला बिन अमर बिन आस खे तंबीह कनि था इहा दीन इस्लाम जेको दीन फितरत आहे ऐं सूफ़ियत में छा आहे त समूरी ज़िंदगी निकाह न करे उन खां पोइ ईअं बचे थो जो सूफ़ी पंहिंजो पाण खे ज़लील कराईंदा आहिनि इमाम ग़ज़ाली पंहिंजे किताब अहया उलूम दीन जे अंदरि लिखे थो त हिकिड़ो सूफ़ी उन महसूसु कयो त माण्हू मुंहिंजी इज़त ज़्यादा कनि पिया माण्हू मुंहिंजी इज़त ज़्यादा कनि पिया छा कयईं हिकिड़े जॻह ते वञी जेको हमाम जा कपिड़ा चोरी करे विके माण्हू जा कपिड़ा चोरी कया पोइ माण्हू जॾहिं जेके जंहिंजा कपिड़ा ख़बर पइजी वई उन पकिड़े वरितो ॾाढी हिनखे मार कढी पोइ हुनजो लक़ब पंहिंजो निसुल हमाम हमाम जो चोर चए थो जॾहिं मूंखे मार कढी वई तंहिंखां पोइ तुंहिंखे सुकून मिलियो त हाणे सही आहे हाणे मुंहिंजो तकबुर ख़तमु थी वियो अहिड़े नमूने सां इमाम ग़ज़ाली लिखे थो त बाज़ सूफ़ी जुतियूं चोराईंदा हुआ तां त माण्हू असांखे मार कढनि ज़लील थियूं मन असांजो नफ़्स जेको मन झुकी पवे अल्लाह जा बानो छा इस्लाम आहे छा इहो दीन इस्लाम जो कमु आहे त माण्हुनि खां वचड़ा खाओ पातर हणायो पंहिंजो पाण खे जुतियूं चोरी करियो कपिड़ा माण्हुनि जा चोरी करियो अया उलूम दीन जे अंदरि वाक़िया लिखियल आहिनि कि मामूली किताब जे अंदरि न इमाम ग़ज़ाली जा वाक़िया आहिनि अंदाज़ो लॻायो त इन्हनि माण्हुनि जो तरीक़ो केतिरे क़दर क़ुरान सुन्नत ते मनाफ़ी आहे ऐं अञा हिकिड़ो ख़तरनाक अक़ीदो उहो अक़ीदो कहिड़ो आहे त दुनिया में सभई मज़हब सचा आहिनि सभई मज़हब वहदत अदयान तव्हां जीएमसी जो किताब पढ़ो जी ॾिठो आहे मूं हाणे मुंहिंजे साम्हूं पियो आहे उन जे अंदरि इहा ई उन ॻाल्हि कई आहे दुनिया जा सभई मज़हब सचा आहिनि इस्लाम बि सचो आहे हिंदू मत बि सचो आहे यहूदियत बि सची आहे ईसाइत बि सची आहे वही गौर करियो हिंदू 33 करोड़ खुदानि जा पुजारी अहिड़ा फ़िरका बि आहिनि जेके मर्दाने उज़वे जी पूॼा बि कनि था इन्हनि जे अंदरि छा इहे बुतनि जो पुजारी ऐं इस्लाम हिकु शइ थींदो अल्लाह जे नबी सभ खां पहिरीं जिहाद कंहिंजे ख़िलाफ़ कयो बुत परस्तनि जे ख़िलाफ़ 13 साल उन्हनि जो रद्द कंदा रहिया जेकॾहिं तव्हीं चओ था सभई मज़हब सचा आहिनि बुत परस्त बि सचो आहे त अल्लाह जे प्यारे पैगंबर 13 साल कहिड़ी शइ बयानु कई बुतनि जो रद्द छो कयो इब्राहिम अलैहिस्सलाम बुत छो तोड़िया छाजे लाइ तोड़िया केॾी गैर इल्मी ॻाल्हि आहे दुनिया जा सभु मज़हब सचा आहिनि तंहिंजे करे शाह निज़ामुद्दीन औलिया जे बारे में चए थो उनजो किताब फ़वाइदुल फ़वाद मूं वटि मौजूदु आहे उहो चवंदो त हिकिड़ो हिंदू जेको आहे हिननि जो भोपो हुनखे ॾिसी चवंदो त जेकॾहिं तव्हांखे अल्लाह जो वली ॾिसणो आहे त हिनखे ॾिसो हाणे बुतनि जो पुजारी वली थींदो बुतनि जो पुजारी वली थी सघे थो पर इन्हनि जे नज़दीक बुतनि जो पुजारी वली दुनिया जा सभु मज़हब सचा
यो इंतहाई गरीज़ अक़ीदो मूंखे ॿुधायो। क़ुरान करीम खोलियो, अल्लाह ताला उन्हनि खे काफ़िर करार ॾिनो जेके ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह चवनि था। लक़द कफ़र अल्लज़ीन क़ालू इन्नल्लाह हुवल मसीह इब्न मरियम। जिन चयो त मसीह इब्न मरियम खुद अल्लाह है, उन्हनि तहक़ीक़ कुफ़र कयो। अल्लाह चवे तो उन्हनि कुफ़र कयो। पर हिते छा अक़ीदो आहे त ईसाई बि सचा, यहूदी भी सच्चा है, हिंदू भी सच्चा है। हालांकि कुरान करीम की आयत का याद रखी छो, अल्लाह ताला छा फरमायो, वमन यब्तग़ी गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु व हुव फिल आखिरति मिनल ख़ासिरीन। फरमाई जंहिं माण्हू इस्लाम खां सवाइ को ॿियो दीन आंदो उन खां हरगिज़ क़बूल न कयो, हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। क़यामत ॾींहुं वो माण्हू नुक़सान वारनि मां थींदो जे इस्लाम खां सवाइ को ॿियो दीन आंदो। ये कुरान करीम की आयत था। याद रखो तो नऊज़ बिल्लाह कुरान गलत था, सूफी भी सच्चा है, या ऐलान करणो पवंदो तो कुरान सच्चो आहे, ये सूफी कूड़ा है। ऐं दोस्तों असांजे मुल्क के अंदर इन सूफियत के पखेड़ण जे लाइ वॾे पैमाने ते तव्हांखे ॿुधाईंदो हलां, बैनुल अक़वामी इमदाद मिले थी। अरबें खरबें रुपया मिलनि था। किताब छॾे आयो मूं वटि मौजूद आहे। 2001 जे अंदर किताब शाया थियो अमेरिका जे अंदर, नालो आहे सिविल डेमोक्रेटिक इस्लाम। उन किताब की लेखका लिखण वारी एक औरत आहे शेरल बेनॉट। उहा केरु आहे? हाणे पाकिस्तान आयो हो, अफगानिस्तान जो साबिक सफ़ीर, अमेरिका जो साबिक सफ़ीर अफगानिस्तान के अंदर हो, ज़ालिम खलीलज़ाद हाणे आयो हो। वो के ज़माने में अफगानिस्तान के अंदर अमेरिका जो सफ़ीर हुयो। उनकी ज़ाल जो नालो आहे शेरल बेनॉट। उन किताब लिखियो जंहिंमें अमेरिका जा वॾा वॾा थिंक टैंक, वॾा वॾा दिमाग़ जी गॾु थिया त अमेरिका हुकूमत खे मशवरा ॾियूं त मुसलमाननि में कमु कीअं करे, मुसलमाननि जे अंदर जेको जज़्बो आहे इनखे कीअं ख़तमु कयो वञे, कीअं घटायो वञे। 12 नंबर सफ़े ते लिखियलु आहे त जेके मुसलमान मुल्क आहिनि उन्हनि में सूफियत खे हथी ॾियो, सूफियत खे वधायो, माण्हू क़बूल कनि सूफियत खे। छो जॾहिं सूफी थी वियो उनखां पोइ उनजे अंदरि कंहिं क़िस्म जी दीनी गैरत कोन रहे। जिहाद में छॾे ॾींदो। हाणे जिहाद जी ज़रूरत कहिड़ी आहे? जॾहिं दुनिया जो सभु मज़हब सचा आहे, छो जिहाद करे? छाजे लाइ करे? छो शिरक जो रद्द करे? तंहिंजे करे उन्हनि इहो मशवरो ॾिनो अमेरिकन गवर्नमेंट खे त सूफियत खे हथी ॾियो। असांजे सिंध जे अंदरि जेके बि तहरिया आहिनि, अॻु में ॿुधाए चुको आहियां, तव्हां ॾिसो हर ॿिए टे ॾींहुं सिंध जे कंहिं न कंहिं शहर जे अंदरि सूफियत ते सेमिनार प्रोग्राम। छो त माण्हुनि जे अंदरां दीनी जज़्बो ख़तमु कयो। जॾहिं दीनी जज़्बो ख़तमु थी वियो, तौहीदी गैरत ख़तमु थी वई, जॾहिं शिरक अची वियो, लादीनत अची वई, उहो माण्हू कंहिं कम जो कोन रहियो। तंहिं करे दोस्तों सूफियत हक़ीक़त में मज़हब के रूप में मज़हब जो इनकार, याद रखी छो, ये इस्लामी शइ कोन्हे। महदूद टाइम है, वरना अञा बि केतिरा मूं दलील आहिनि इन जे बारे में। अल्लाह ताला खां इहा ई दुआ करूं, अल्लाह ताला असांखे जेसि ताईं दुनिया में ज़िंदा रखे, तौहीद सुन्नत ज़िंदा रखे, असांखे पंहिंजे प्यारे पैगम्बर जी मोहब्बत नसीब फरमाए, असांखे अल्लाह ताला हर ज़ाहिर ऐं लिकल गुनाह खां महफूज़ फरमाए, असांजो ख़ात्मो ईमान ते फरमाए। अॼो कोई क़ुरान असांजे मोहतरम दोस्त मौलाना अब्दुल गफ़ार आराई साहब हफ़िज़ुल्लाह जी तरफ़ां रखियो वियो आहे। अल्लाह ताला साईं खे जज़ा अता फरमाए। जेके दोस्त ते हली आया आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जो अचणु ॿुधण ऐं वेहणु क़बूल फरमाए, असांजा गुनाह माफ़ फरमाए ऐं असांजो ख़ात्मो ईमान ते फरमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।